ही जेके आबादगार हूं सरात इतजाज हूं ऐं हुकूमत के चिता थारियूं त ही आबादगार इएं न आहिनि, ही तव्हांजा वोटर बि आहिनि। ही तव्हांखे हक़ जेको पंहिंजो आहे उहो गज़ब करणु कोन ॾींदा। पुरअमन इतजाज आहे रुगो उन बेहसीअ जे ख़िलाफ़ जेका सिंध गवर्नमेंट पंहिंजो नोटिफिकेशन कढण जे बावजूदि सिंध हाई कोर्ट जे हुकुम जे बावजूदि नथी वठी ॾेई सघे पई, मथां वरी मिलुनि जी इहा दहशतगर्दी गुंडागर्दी जो अरब रुपयनि जो जेको फ़सुल बीठल आहे उहो सुकाए पई थी। तारीख़ में ईअं कॾहिं बि कोन थियो आहे। आबादगारनि सां नाइजाइज़ी थी रहियो आहे। जॾहिं कोर्ट हुकुम कयो आहे त 182 रुपया आबादगारनि खे ॾिनो वञे, उन जे बावजूदि बि ॼारो शुगर मिल हींअर बंदि लॻो पियो आहे। ट्रालियूं कमंद उते सुके पियो थो ऐं असांजो कमंद जेको लखे मण असांजो कमंद जेको ज़रिए ज़मीन में पियो आहे उहो उते सुके पियो थो ऐं गवर्नमेंट असां सां बाक़ाइदे नाजाइज़ी करे रहियो आहे। असांखे 182 नथा ॾियो, 172 त ॾियो। असां 3 फ़सुल पंहिंजा विञाया आहिनि। ही हिकिड़ी माफ़िया आहे जेका असां सिंध जे जेको आबादगारनि खे पाकिस्तान जे आबादगारनि खे उहे पोइते धिके रहिया आहिनि। असां सां नाइंसाफ़ी आहे। असां पंहिंजे हक़ जे लाइ उथिया आहियूं।